इल्मु इंसान जी टीं अखि आहे ऐं ॾान वधीक चयो इल्मु पिरायो पींघे खां क़ब्र ताईं। दोस्तो हक़ मौजूद दोस्तो ऐं शागिर्द साथियो, अॼु अव्हां खे लाड़ पट जे ॾुतड़ियल ऐं सेक मारियल शहर खोरवा जे ज़हीन शागिर्दनि जी शानदार ज़ियानत जो अखियुनि ॾिठो अहवाल ॾींदासीं। इन खां पहिरीं अव्हां असांजे यूट्यूब चैनल फ़क़ीर अली गुल कांदड़ो खे सब्सक्राइब कयो ऐं घंटीअ जे बटण खे ज़रूरु दॿायो। त दोस्तो अचो त ॾिसूं गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल खोरवा जे बाकमाल शागिर्दनि जी साइंस। गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल खोरवा में हिकु ॾींहुं साइंसी मेलो स्कूल जे अङण ते शामियाना लॻाए कयो वियो, जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि तरफ़ां साइंसी मॉडल्स पेश करे भरपूर हिसो वरितो वियो। हिन साइंसी मेले में ऐं महिमान गिरामी टीओ सेकेंडरी गोलाड़ची मोहम्मद यूनुस रायमू, टीओ प्राइमरी गोलाड़ची नियाज़ अहमद मेमण ऐं टीओ प्राइमरी गर्ल्स अली मोहम्मद रिंद, ड्राइंग इंस्पेक्टर सिंध इल्ताफ़ हुसैन मेमण ऐं ॿियनि शिरकत कई। स्कूल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि तरफ़ां मुख़्तलिफ़ साइंसी प्रोजेक्टनि ऐं मॉडल्स ते प्रेज़ेंटेशन पेश कई वई, जंहिं ते तालीम खाते जे आफ़ीसरनि ऐं उस्तादनि पारां शागिर्दनि जी भरपूर हौसला अफ़ज़ाई कई वई। तालीम खाते जे आफ़ीसरनि ऐं स्कूल जे उस्तादनि चयो त साइंसी मेलो लॻाइण सां ॿारड़नि में साइंसी शऊर उजागर थिए थो ऐं अहिड़ियुनि अमली सरगर्मियुनि सां शागिर्दनि में तख़लीक़ी सलाहियतूं वधनि थियूं ऐं हौसला अफ़ज़ाई पिणु थिए थी। जॾहिं त हिकु ॾींहं वारे साइंसी मेले में गवर्नमेंट बॉयज़ मेन प्राइमरी स्कूल खोरवा, गवर्नमेंट एलिमेंट्री स्कूल कुंभारमाला ऐं स्कूल ऑफ लीडरशिप सेकेंडरी खोरवा जे उस्तादनि ऐं शागिर्दनि वॾे अंग में पिणु शिरकत कई।